जी शाहपुर जाने भरसा गोठ करीमबख्श सोलंकी में शहीद शरफुद्दीन सोलंकी जे कातलनि जी गिरफ़्तारी ऐं ॻोठण मतां मनगढ़त ऐं जुड़तू केस दाख़िल ऐं गिरफ़्तारनि ख़िलाफ़ ॻोठणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त उन्हनि खां वधीक पुछूं था। सही हिन शरफुद्दीन जा जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हिन ॻोठाणनि खे हिन सभिनी खे उनजे वालदा वालदेन खे तमामु अफ़सोस आहे त जेके गिरफ़्तार कया वञनि उहे सरेआम गुमदा था वरतनि ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। हिन खून सां इंसाफ़ कयो वञे। इंसाफ़ वारा ऑफिसर हो त हिननि सां इंसाफ़ कयो। महिरबानी थींदी ग़रीबनि। संगावती तकरार हुयो 4 महीना अॻु शरफुद्दीन सोलंकी खे संदसि रिश्तेदारनि मोरे में घुराए बेदर्दीअ सां क़तल कयो, जंहिंजी FIR असां मोरो थाणे ते दाख़िल कराई, जंहिंमें साजिद सुमरो गिरफ़्तार थियो। बक़ाया रूपोश जवाबदार लियाकत सोलंकी, अवैस सोलंकी ऐं जवाबदार रूपोश जवाबदार जेको नॉमिनेटर आहे एजाज़ सोलंकी, उन्हनि असांजे मथां कूड़ियूं FIR दाख़िल कराए छाकाणि हू बाअसर आहिनि। उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार न कयो। उनखां पोइ जेको नवाबशाह में बबलू सोलंकी बबलू उर्फ़ इमरान सोलंकीअ ते जेको वाक़ियो थियो, उन्हनि हंगामो कयो, उन सां असांजो को बि तालुकात न आहे। असां जेके आहियूं परअमन आहियूं। असां ते जेको बि इल्ज़ाम लॻाया विया आहिनि उहे बेबुनियाद आहिनि। असांखे अहिड़े कंहिं बि जेको आहे खून सां को बि तालुकात कोन्हे। असां ते ॿिए जेके इहे इल्ज़ाम लॻाया पिया वञनि इहे गैरक़ानूनी आहिनि। ऐं जेको हिते DSP रेड कयो ऐं असांजा माण्हू बेगुनाह जेके ॻोठाणा मज़दूर खणी विया हितां, महिरबानी करे असां सिंध IG खां अपील था कयूं त उन्हनि खे छॾियो वञे, आज़ादु कयो वञे। ऐं हू बेगुनाह माण्हू वीचारा उते फाथा पिया आहिनि। उन मज़दूर माण्हू आहिनि जेके 200 रुपया ॾिहाड़ी कमाए ऐं खाइनि था। उन्हनि जा बच्चा वीचारा बुखुनि ते वेठा आहिनि ऐं हुनजी को बि ॿाहिरि करण वारो न आहे। असां सिंध IG खां ऐं DIG नवाबशाह खां असां अपील था कयूं त इन्हनि खे आज़ादु कयो वञे जल्द खां जल्द। त हू 4 महीना अॻु गचेरे रोड ते शरफुद्दीन के फ़ैसिले लाइ घुरायो मारियो वियो। उन जा हिन महिल ताणी जेके जवाबदार आहिनि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं पुलिस उन्हनि खे हिन महिल ताणी उहे घुम था वरतनि, उन्हनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। शरफुद्दीन जा कातिल जी तव्हां मुज़ाहिरीन जा मौक़िफ़ ॿुधा। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त 4 महीना अॻु गचेरे रोड ते क़त्ल थी वियल शहीद शरफुद्दीन सोलंकीअ जे कातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे इबरतनाक सज़ाऊं ॾेई मुतासिरनि सां इंसाफ़ कयो वञे। असद बुयो, कल्याण TV, शाहपुर जहाने।